और साईं अली हसन मल्ला साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त हूअ अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं जे इदारे केसर में कासमाबाद वारी ऑफिस में वञण थियो त का नंढड़ी अंदर साईं जे ऑफिस में वेठी हुई। साईं को किताब हुयो, उनखे सम्झाई पे ऐं मूंखे इशारो कई तव्हां अंदर अचो। मां अंदर वियुसि ऐं पोइ ॻाल्हि ॻाल्हि में ॻाल्हि निकिती, मूं साईं सां ईअं मज़ाक में ॻाल्हायो छो त आउं जामशोरे में बि पढ़ियो आहियां, पर जामशोरे में सिर्फ़ु ॿिनि माण्हुनि खे पहिरें पई मिलंदो हुयुसि। हिकिड़ो साईं कलंदर शाह हुयो ऐं ॿियो साईं महमूद मुगल आहे जंहिंखे मां पहिरें पई मिलंदो आहियां। छाजे करे जो आउं ॿकरियूं चारींदड़ माण्हू ऐं जामशोरे में जॾहिं मां पहुतो हुउसि त अंग्रेजी माण्हू इन्हनि माण्हुनि खे ABC खां शुरूआति कई त उहो अदब ऐं हिकिड़ी हदत ज़रूरु हुई, पर साईं सां मां वरी हुजाइतो पवंदो हुउमि। त मूं साईं खे चयो त साईं अॼु खां 20 साल पहिरीं जेको मूं तव्हां ते तासुर लिखियो आहे इन जहिड़ो तासुर को ॿियो कोन्हे। ऐं मां हुन सां मज़ाक में पे कयो, हालांकि मां त एॾी का सुठी शइ कोन लिखी हुई। ऐं उन सां इहो बि ॻाल्हि कई त उन में तव्हांजी नंढड़ी जो ज़िक्र आहे जेका अञा स्कूल में दाख़िल न थी हुई, तव्हां सां गॾिजी ईंदी इंग्लिश डिपार्टमेंट में, पोइ वेठी उन परदे खे लोॾियईं पे ऐं मूं उन में उनजो बि ज़िक्र कयो त मूंखे इशारो करे चई साईं उहा नंढड़ी हींअर जवान थी वई आहे, इहा साम्हूं तव्हांजी वेठी आहे। त उन तासर में मूं ज़िक्र कयो, खोड़ माण्हू सां जो ज़िक्र कयो, पर उन मां हिकिड़ो मां हवालो थो ॾियां। ऐं उहो तासर 1999 में मूं पाक अख़बार में छपरायो जॾहिं मां सब एडिटर हूंदो हुउसि उते। उन तासर में मूं हिकिड़े माण्हू जो 4-5 माण्हुनि जो ज़िक्र कयो, पर हिकिड़े माण्हू जो ज़िक्र आहे त जामशोरो फाटक ते हिकिड़ो कोई 30-35 सालनि जो माण्हू साईं कलंदर शाह जे कराची मोरी या साईं नू मला वारे घर ते जे साम्हूं अचे वेही रहियो त हम पढ़ेगा। उहो 30-35 सालनि जो माण्हू जेको हुयो उहो पश्तो स्पीकिंग माण्हू हुयो, फाटक ते नस्वार कुटींदो हुयो। ऐं उहो नस्वार कुटींदड़ माण्हू अचे ज़िद करे साईं जे साम्हूं वेही रहियो त हम अंग्रेजी पढ़ेगा। ऐं पोइ उन माण्हुनि खे साईं कलंदर शाह पढ़ायो, एॾी उमिरि वॾी उमिरि जे माण्हुनि खे। ऐं उहो अॻिते हली अक़वाम मुतहदा जो नुमाइंदो थियो कोयटा में, ऐं उन माण्हू जो नालो नूर मोहम्मद पठान आहे। उन ज़माने में त ज़िंदा हुयो, हाणे आहे या न आहे। ऐं ज़िंदगी जा लाहा चाड़ा अॻिते मथे आहिनि, कॾहिं घटि आहिनि कॾहिं वधा आहिनि। उन नूर मोहम्मद पठान जो कोटिया जे वेझो कंहिं सुरंग ते पेर अची वियो ऐं धमाको थियो, जंहिंसां उनजी हिकिड़ी टंग ज़ाया थी वई। पर पोइ बि हू जीअं साईं कलंदर शाह वटां पढ़ी वियो हुयो, ऑफिसर थियो अक़वाम मुतहदा में, पर पोइ उहो इल्म जो ॾियो जीअं जो तीअं जारी रखी। हिते इहा वज़ाहत थियणु न खपे हा, पर थी आहे ॻाल्हि शुरू थी आहे त मां ॿीहर कयां थो त साईं कलंदर शाह समेत काफ़ी माण्हुनि जी इहा हिकिड़ी राय आहे त लाड़ जा माण्हू ई लतीफ़ खे सही नमूने सां उचारीनि था, पढ़नि था, सम्झनि था। उत्तर सिंध जा माण्हू उन में उन आलिम जो नालो मां हिते नथो खणा, पर साईं मूंखे ॿुधायो त फलाणे किताब में हुन ज़ेरनि ज़बरनि सां लिखियो आहे त गंद जिनी जे गोद में पाबुड़ा पियो शाख। हाणे इहे गंद कोन्हनि, पर इहे बेसिकली असांजे लाड़ जे डंडुनि में कुम ऐं लोड़ जीअं हिकिड़ो मेवो थींदो आहे वल वारो, जंहिंखे असां गुंद चवंदा आहियूं। ऐं तव्हां मुहाणनि जो हिकिड़ो पाड़ो आहे जंहिंखे गुंदरो चइबो आहे, ऐं नूरी उन पाड़े जी हुई ऐं उहा गुंदरी हुई। या साईं असांखे इहो बि ॿुधायो त काफ़ी माण्हू इहो चवंदा आहिनि त ही लफ़्ज़ जेको आहे, जेको आम और अॼु सॼे सिंध में आहे, उनजी माना हीअं बीहे थी, पर लतीफ़ साईं जे बेत में पाणीअ मथे झूपड़ा मोरख उञ मरन,
जे आ माण्हू सम्झनि था त झूपड़नि जो मतिलबु आहे झुगियूं काठ ऐं काननि मां ठहियल के शयूं घर, पर न, ये झूपड़ा असांजे लाड़ जे पाणी ऐं ढंढ जे मथां हिकिड़ा नंढड़ा जीत थींदा आहिनि जिन जूं टंगूं एॾियूं वॾियूं आहिनि जेके पाणी ते न पहुची सघंदियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में हू सॼी उमिरि पाणी खां प्यासा रहंदा आहिनि ऐं पाणी जे मथां मरी वेंदा आहिनि। ऐं माण्हू सम्झनि था, उत्तर सिंधिया लाड़े जा माण्हू सम्झनि था झूपड़ा माना घर। अहिड़ी तरह सां मूं जहिड़े अणपढ़ियल माण्हू खे चीच खां वठी अॻियां आयो ऐं मूंखे इहो फ़ख़ुरु आहे ऐं हिकिड़ी जॻह ते उहे ॿई माण्हू अची गॾु बि थिया हुआ। मूंखे इहो फ़ख़ुरु आहे त पाकिस्तान जे इनकारी ऐं पाकिस्तान जे इक़रारी माण्हुनि जो दादलो रहियुसि। पाकिस्तान जो इनकारी साईं अता मोहम्मद बमरो हुयो ऐं साईं कलंदर शाह पाकिस्तान जो इक़रारी हो जंहिंखे सदारती एवॉर्ड मिलियो ऐं ॿिन्हिनि जो दादलो हूंदो हो। आख़िरी ॾींहंनि में मयार साईं सरदार शाह ते ठहे थी ऐं शायदि आहे मां 2 दफ़ा आयुसि ऐं पोइ वरी उहो फार्मूलो वरी साईं मूंखे फ़हीम ठाहे ॾिनो ऐं उहो ॾाढो फिट पायो। चई त साईं इहो साईं हबीबुल्लाह सिद्दीक़ सां मिलण वञिबो आहे त उन्हनि जा छोकिरा चवंदा आहिनि त आरामी आहे। पोइ हिकिड़ो दफ़ो मूं उनजो टेलीफोन जो नंबर हथु कयो ऐं साईं हबीबुल्लाह सां ॻाल्हायो ऐं साईं थी वियो तेज़, जी छोरा हे तोखे छॾींदा कोन, तूं डायरेक्ट मुंडे कॉल कर, पाण मिली वेंदा। सो हाणे जेकॾहिं मिलणो आहे त को ॿियो नंबर हथु कर। सरदार शाह पंहिंजे मसरूफ़ियतुनि जो माण्हू आहे, पंहिंजे मसरूफ़ियत जे करे पोइ टिरकाए छॾींदो। पोइ साईं काज़िम जो नंबर मूं वटि ऑलरेडी हुयो ऐं आख़िरी मुलाक़ात जेकी साईं सां थी हुई घर ते, सो बि साईं मां हिते हैदराबाद में हुयुसि, कॉल कई साईं काज़िम त साईं मिलण थो चाहे ऐं पोइ मां मिली आयुसि। अहिड़ी तरह सां जॾहिं साईं बदर अबड़े ऐं साईं कलंदर शाह ऑक्सफोर्ड जी सिंधी डिक्शनरी लिखी पे त मां सदाईं 2-3 साल साईं खां हिकिड़ो इहो मुतालबो कंदो हुउसि, ख़्वाहिश कंदो हुउमि त साईं सिंधी डिक्शनरी ईंदी कॾहिं, छो त आउं बीमार माण्हू आहियां, इहे न त ॼा ओचितो ठका ऐं अणपढ़ियल माण्हू आहियां, इहो इल्मी ज़ख़ीरो मां ॾिसण थो चाहियां। त साईं ॿुधायो त इहा डिक्शनरी हितां पाकिस्तान मां न पई छपजे, पर या त इहा सिंगापुर वारी प्रेस मां छपजंदी या मुंबई जे मां छपजंदी। प्रोसेस आहे हिन ऑफिस सां को सिधी तौर ते असांजो को राब्तो नथो थिए ऐं प्रोसेस मां शयूं वञनि थियूं ऐं ईंदी ज़रूर। ऐं किथे कंहिं माण्हू ज़िक्र पे कयो त मूं साईं कलंदर शाह खे चयो हुयो त जॾहिं सिंधीअ में ऐं सिंध में हेतिरियूं सारियूं डिक्शनरियूं आहिनि त माण्हुनि खे इन डिक्शनरी जो इंतज़ारु छो आहे। ऐं पोइ जॾहिं उहा मार्केट में आई त माण्हुनि खे अहसासु थियो त डिक्शनरियूं कीअं लिखबियूं आहिनि। या वर्सेस ऑफ शाह लतीफ़ सुमरे साहब जो जेको इलस्ट्रेशन हुई लतीफ़ साईं जे बेतन ते ऐं साईं कलंदर शाह उनजो तर्जुमो कयो ऐं फाइनेंशियल तौर ते आउं हिकिड़ो सुञो माण्हू आहियां, कल्ह बि हुयुसि अञा ताईं बि आहियां। ऐं उहो जॾहिं किताबु आयो त उन ज़माने में इहा शायदि 92 या 93 जी ॻाल्हि आहे त उन किताब जी क़ीमत 1400 रुपया आई ऐं सॼो किताबु हर पेज 4 कलर में हुयो। त मां वठी त कोन पियो सघियुसि, पोइ आउं वयुसि सिंधाला जी में उहो किताबु ॾिसी आयुसि। ऐं जॾहिं सुमरे साहब इहो किताबु लिखियो पे, इलस्ट्रेशन कई पे, त उन किताब जी जेका लॉन्चिंग सेरेमनी हुई उहा बेनज़ीर भुट्टो साहब आहे कई हुई ऐं मुख़्तलिफ़ सफ़ारतकार उन किताब जे लॉन्चिंग सेरेमनी में मौजूदु हुया। ऐं सुमरे साहब जॾहिं उहो किताबु लिखियो पिए त उन जो को मतिलबु इहो कोन हो त उहो उन मज़ा को वॾो को रेवेन्यू या नाणो कमाईंदो, पर हीअ मुंहिंजी लतीफ़ साईं जे उन कम जी जेके तस्वर आहिनि उनखे पिक्चराइज़ कीअं कजे, उनखे पोर्ट्रेट करे उनखे इलस्ट्रेशन कीअं कजे, उन तहत हुन कमु कयो
ऐं हुनखे साईं कलंदर शाह जहिड़े आलम जी तलाश हुई त उन इंस्टीट्यूशन खे इंग्लिश में केरु माना साम्हूं आणींदो। त साईं जा इल्मी पोरिया तमामु घणा हुया ऐं ज़िंदगी रही त आउं ॿीहर साईं ते लिखंदुमि, पर उहो साईं सरदार शाह खां या साईं कुतुब शाह खां या साईं लुत्फ शाह खां या साईं अब्बास शाह सां या साईं डॉक्टर साहब खां न पुछंदुमि, पर उहा जेको बयानियो हूंदो उहो साईं आरब शाह खां मां पुछंदुमि। अला साईं हुनखे हयाती ॾे, छो त उहो साईं सां सिर्फ़ आख़िरी ॾींहंनि में राति जो गॾु सफ़र कोन कंदो हुयो, बाक़ी जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदो त साईं जे कार जो ड्राइवर उहो हुयो। बुढ़ो साहब साम्हूं वेठो आहे, जॾहिं साईं पढ़ंदो हुयो, न्याज़ ऐं बुढ़ो साहब गॾिजी मुंहिंजे रूम ते हिकिड़ो ज़माने में आया हुआ ऐं अॼु उहो डॉक्टर आहिनि। पर जेकॾहिं कंहिं माण्हू जी शख़्सियत खे तव्हां खे ॾिसणो आहे त उनजी या त कंहिं अणपढ़ियल माइट खां पुछा कयो या तव्हां उनजे ज़ाती मुलाज़िम खां पुछा कयो जेको तमामु घणो वेझड़ो रहियो, छो त ज़िंदगी जा खोड़ सारा राज़ उन वटि हूंदा आहिनि। बाक़ी ॿिया माण्हू त प्रोटोकॉल में हूंदा आहिनि ऐं शायदि जॾहिं माण्हू प्रोटोकॉलनि में हुजे थो त के शयूं ओसी ताईं पहुची सघनि या न पहुची सघनि। मुंहिंजो उहो लिखियल तासिर नासिर साहब हुकुम कयो आहे मूंखे त उहो फोटो कॉपी किथे न किथे मूं वटि पई हूंदी त उहो फोटो कॉपी जे सूरत में उहो तासिर साईं ताईं नासिर साहब ताईं पहुचायां त इन ईंदड़ किताब में जीअं हज़रत यूसुफ जे ख़रीदारी जी डिघी लिस्ट हुई ऐं का पोड़ी औरत कपह जो बुढ़ो खणी उन डिघी कतार में अची बीठी हुई, त उहो नंढड़ो मज़मून ऐं साईं नासिर साहब जे हवाले करे उन डिघी कतार जे आख़िरी छेड़े में बीहण जी आऊं बि कोशिशि कंदुसि त आऊं साईं जो शागिर्दु आहियां। महिरबानी।